अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या बनी इस्राईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व औफ़ू बिअहदिकुम व इय्याय फ़र्हबून व आमिनू बिमा अंज़लतु मुसद्दिक़न लिमा मअकुम व ला तकूनू अव्वल काफ़िरिन बिही व ला तश्तरू बिआयाति समनन क़लीला व इय्याय फ़त्तक़ून व ला तल्बिसुल हक़्क़ बिल-बातिल व तक्तुमुल हक़्क़ व अंतुम तअलमून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फ़रमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फ़रमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तौबह जो बयान फरमायो हो। इन खां पहिरियां अगर अॼोकिन तिलावत थियल आयतुनि जो रब्त मिलाइबो ताल्लुक़ ॻंढिबो त सूरतुल बक़रा जे शुरूआत खां ई अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे हिदायत जे मुतालिक़ बयान फरमायो त क़ुरान पूरी इंसानियत जे लाइ हिदायत आहे, पर क़ुरान पाक मां हिदायत हासिल उहे कंदा जेके मुत्तक़ी हूंदा, पिराईंदा उहे। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला मोमिननि मुत्तक़िन जूं सिफ़तूं बयान फरमायूं ऐं उन्हनि जे लाइ कामयाबीअ जो ऐलान बि बयान फरमायो। उन खां पोइ गोया के ॼण त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक खे इंसानियत जे आॾो जॾहिं रखियो हो त इंसानियत जा ॿ तबक़ा थी पिया। हिकिड़ा क़ुरान पाक खे मञण वारा जंहिंखे मुत्तक़ी करे सॾियो वियो, ॿिया क़ुरान पाक जो इनकार करण वारा। पोइ जेके इनकार करण वारा हुआ उन्हनि मां ॿ टोला थिया। हिकिड़ा चिटा काफ़र जेके ज़ाहिर ज़ुहूर कुफ़ुर करणु लॻा, इनकार करणु लॻा। ॿिया वरी ॻुझा ज़ाहिर में इस्लाम जी ईमान जी दावा, दिलि जे अंदरि कुफ़ुर पिया रखनि, जिन खे क़ुरान पाक मुनाफ़िक़ जे लफ़्ज़नि सां सॼियो। उन्हनि जो काफ़ी सारो बयानु अल्लाह तबारक व तआला काफ़ियुनि आयतुनि में कयो। उन खां पोइ वरी अल्लाह तबारक व तआला काइनात जे समूरनि इंसाननि खे पंहिंजे इबादत जे तरग़ीब ऐं हुकुम ॾिनो त इबादत कयो। पोइ उन खां पोइ वरी अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो बयानु फरमायो। आदम अलैहिस्सलाम खे ख़लीफ़ो बनायो वियो, पोइ जन्नत में रहाइश ॾिनी वई। पहिरियां आदम अलैहिस्सलाम जो मलाइकनि ऐं जिन्ननि जे आॾो मुवाज़नो कयो वियो। आदम अलैहिस्सलाम खे कुझु सेखारियो वियो, ज़मीन जे ख़लीफ़े हुजण जे एतबार सां उनखे कुझु इल्मु ॾिनो वियो। पोइ आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में रहाइश, वरी जन्नत मां निकिरणु कंहिं लफ़्ज़श जे करे, वरी गुज़िरियल आयतुनि में हुन लफ़्ज़श जे तौबह जो बयानु कयो वियो। इहा सॼी तरतीब आहे। त अॼोकिन आयतुनि में ॼण त उन्हनि गुज़िरियल आयतुनि सां हिननि आयतुनि जो ताल्लुक़ु आहे जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि जो बयानु फरमायो जेके क़ुरान पाक खे न पिया मञनि। उन्हनि मां ॿ जमातूं थियूं, हिकिड़ा खुलिया काफ़र, हिकिड़ा वरी मुनाफ़िक़। हाणे मुनाफ़िक़नि ऐं काफ़रनि मां हर हिकु जमात मां ॿ ॿ टोला। काफ़र बि हिकिड़ा अहिड़ा जेके अबे ॾाॾे खां वठी करे इन बुत परस्तीअ ते हलंदा पिया आया, क़ुरान पाक खे न पिया मञनि, ठोड़ो ठुप अणपढ़ जाहिल सफ़ा अणपढ़िया, जंहिंखे उम्मी करे सॼो वियो। ॿिया वरी अहिड़ा हुआ इन्हनि काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि मां जेके तौरात ऐं इंजील जो इल्मु रखंदा। पोइ हाणे तौरात ऐं इंजील जे अंदरि जो अल्लाह तबारक व तआला जेके ॻाल्हियूं, जेके अहकाम बयानु फरमाया हुआ, उन्हनि अहकामनि में गोया के इहा ॻाल्हि बि बयानु हुई त जेके बि पैगम्बर सॻोरा ईंदा उन्हनि ते तव्हांखे ईमान आणणो पवंदो। ख़ुसूसन आख़िरी ज़मान पैगम्बर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अची वियो त उन ते ईमान आणणो पवंदो ऐं उन जे किताब क़ुर पाक खे अमल में आणणो पवंदो। तौरात ऐं ज़बूर इंजील इहे सभु उन जे ज़िम्न में ईंदा। पंहिंजनि किताबनि खे छॾे क़ुर पाक जी पैरवी करणी पवंदी। हाणे इहे ॻाल्हियूं तौरात ऐं इंजील में रखियल हुयूं, बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चिटियूं लिखियल हुयूं। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जे औलाद खे चिटनि लफ़्ज़नि में अलाह से बयानु थो फरमाए। याक़ूब अलैहिस्सलाम जो हिकिड़ो नालो त ज़ाहिरी इहो आहे, मशहूरु मारूफ़ याक़ूब अलैहिस्सलाम। ॿियो नालो आहे उनजो इसराईल। इसराईल जी माना इहो यूनानी ग़ालिबन ॿोलीअ जो लफ़्ज़ु आहे, अजमीअ जो। इन जी माना आहे अब्दुल्ला। याक़ूब अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे पैगम्बरनि में हिकु उहो पैगम्बर आहे जंहिंजा ॿ नाला मशहूरु आहिनि। कंहिं बि पैगम्बर जा ॿ नाला मशहूरु न आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी तारीफ़ ऐं हुज़ूर जी सनात लामहदूद आहे। मुहम्मद, अहमद, हामिद, महमूद हुज़ूर जा सिफ़ाती नाला त क़ुर पाक जे पोएं पासे खां 99 नाला ज़िक्र थियल आहिनि, 100 नाला। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां त अल्लाह ताला जी मोहबत ऐं प्यार ई ॿियो आहे, पर ज़ाती जेके नाला ॿ मशहूरु हुजनि, इहे ॿई सिर्फ़ु याक़ूब अलैहिस्सलाम जा। हिकिड़ो याक़ूब अलैहिस्सलाम, ॿियो इसराईल। हाणे याक़ूब अलैहिस्सलाम जे औलाद खे आले याक़ूब न चयो वियो आहे, या बनी इसराईल, बनी इसराईल, इसराईल जो औलाद। इसराईल बि याक़ूब अलैहिस्सलाम जो नालो आहे। हाणे अल्लाह ताला याक़ूब अलैहिस्सलाम जे औलाद खे फरमाए थो, ए इसराईल जी औलाद, उज़कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम, मां जेके तव्हां ते नेमतूं कयूं, मुंहिंजे उन्हनि नेमतुनि खे यादि कयो। व उफ़ू बिअहदी उफ़ बिअहदिकुम, तव्हां मूंसां जेको मुआहिदो वाइदो कयो हो उनखे पाढ़ियो, मां तव्हां सां जेको वाइदो कयो उहो पाढ़ियां। साईं पहिरियां सम्झायो त सही, वाइदो कहिड़ो? अव तौरात जा ऐं इंजील जा ऐं तौरात जा तव्हां आलिम आहियो, ए याक़ूब अलैहिस्सलाम जी औलाद, तव्हांखे तौरात ऐं इंजील जो इल्मु आहे। उन में इहे ॻाल्हियूं लिखियल हूं त पैगम्बरनि समूरनि ते ईमान आणणो आहे, ख़ुसूसन मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कबी तव्हांजे दौर में अची वियो त पोइ हाणे सुहिणो नबी मोहम्मद मुस्तफ़ा अची वियो आहे, उनजी ताबेदारी कयो। क़ुर पाक उन ते नाज़िल थी चुको आहे, उनजे क़ुर पाक खे चंबड़ियो। तव्हांजे तौरात ऐं इंजील वारा अहकाम सभु क़ुर पाक में आहिनि। हाणे क़ुर पाक खे चंबड़ो, तौरात बि हुन में ईंदो, इंजील बि हुन में ईंदो, ज़बूर बि हुन में ईंदो। हाणे क़ुर खे चंबड़ो, क़ुर जामिया किताब आहे। इहो वाइदो अल्लाह ताला पंहिंजा अहसान यादि ॾियाराए करे गोया खे फरमाए पियो त ए याक़ूब जी औलाद, जेके जेके न मां तव्हां ते नेमतूं कयूं आहिनि, मुंहिंजो उन्हनि नेमतुनि खे ॻणियो, ॾिसो, उन्हनि जो लिहाज़ रखो, उनखे यादि कयो। अहसान अथव मुंहिंजा, मुंहिंजे हिन अहसान जे बदिले मुंहिंजे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो। इहो तव्हां पंहिंजो वाइदो पाढ़ियो, मां तव्हां सां वाइदो पाड़ींदुसि। साईं तूं कहिड़ो वाइदो कयो उन्हनि सां? अल्लाह तबारक व ताला ॼाण त इहो वाइदो फरमायो त मां तव्हांजा गुनाह बि माफ़ु कंदुसि ऐं तव्हांखे जन्नत बि ॾींदुसि। सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जेको ताबेदारी कंदो हुनजा गुनाह बि माफ़ु, जन्नत बि मिलंदी। अल्लाह ताला उनखे इहो अहसान यादि ॾियारायो। हाणे तौरात ऐं इंजील, याक़ूब अलैहिस्सलाम जे औलाद में जेके अहले इल्म हा, उनखे इन ॿिनि किताबनि जो इल्मु हो। पर उलमा मुहद्दिसीन एतिरे क़दुरु लिखियो आहे त जेके तौरात ऐं इंजील जो इल्मु रखण वारा हुया, उन्हनि में इंजील त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, तौरात मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो। पोइ जेके माण्हू मूसा अलैहिस्सलाम जे मथां ईमान आणे तौरात जे मथां अमल करे ज़िंदगी गुज़ारनि पिया, मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती, मूसा अलैहिस्सलाम जे अहकामनि जा ताबेदार, उन्हनि खे यहूदी सॾियो वियो। ऐं जेके वरी ईसा अलैहिस्सलाम जे मथां ईमान आणे इंजील जे मथां अमल करणु लॻा, उन्हनि खे वरी नसरानी करे छॾियो वियो। पोइ क़ुर पाक इन्हनि ॿिन्हिनि खे गॾे करे अहले किताब सॾियो आहे। या अहल किताब, या अहल किताब माना ए यहूदी ऐं नसरानियो, ए तौरात ऐं इंजील जा पैरोकारो। माना अल्लाह ताला हिते ॼण त इन्हनि यहूदियुनि ऐं नसरानियुनि में जेके याक़ूब अलैहिस्सलाम जी औलाद में उन्हनि सभिनी खे गॾे करे अल्लाह ताला फरमायो त तव्हां पंहिंजो वाइदो पाढ़ियो, मां तव्हां सां जेको वाइदो कयो उहो पाढ़ियां। तव्हां मुंहिंजे नबीअ जी इत्तिबा कयो त मां तव्हांखे जन्नत बि ॾियां, तव्हांजा गुनाह बि माफ़ु कया। हिते ॾिसो, तॾहिं त इहा सूरत बक़रा मदनी आहे।
मदीने पाक में मदनी ज़िंदगी में नाज़िल थी आहे। मदीने जे आसपास में अक्सर करे यहूदो नसारा घणा, आले किताब घणा। तॾहिं उन्हनि खे पहिरियां हुकुम कयो वियो त तव्हां मुंहिंजे अरबी सोणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो। हाणे हितां खां वठी तक़रीबन 40 नंबर आयत खां वठी इहो बयानु आले किताब जो शुरू थींदो। 123 नंबर आयत ताईं सॼो सीपारे जे इख़्तिताम ताईं यको इन्हनि खे ख़िताबु आहे। उन्हनि जे अमलनि, उन्हनि जे ॻाल्हियुनि, उन्हनि जे करतूतनि, कुझु तंबीह, कुझु नसीहतूं, कुझु अहकाम, कुझु उन्हनि जूं ख़राफ़ात, कुझु उन्हनि जूं बुछड़ायूं बुरायूं चिटियूं करे उन्हनि खे नसीहत कई वई आहे त तव्हां हीअं था कयो। यको एतिरो बयानु आहे 123 आयतुनि ताईं, तक़रीबन सॼो सीपारो गुज़रंदो, आख़िरी सीपारे जे आयतुनि ताईं इहो बयानु हलंदो। त पोइ अल्लाह तबारक व ताला ॾिसो सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि इहे त अल्लाह तबारक व ताला अहले किताब खे जॾहिं फरमाए थो त मुंहिंजे सुहिणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो त मां तव्हांजा गुनाह बि माफ़ु कयां, जन्नत बि ॾियां। उन्हनि खे ईअं चई त औफ़ू बि अहदी ऊफ़ बि अहदिकुम, तव्हां मूंसां वाइदो कयो पाड़ियो, मां तव्हां सां जेको वाइदो कयो उहो पाड़ियां। पर उम्मत मुहम्मदी जे लाइ अल्लाह तबारक व ताला जी ख़ुसूसियत ॾिसो, उम्मत मुहम्मदीअ सां अल्लाह ताला ख़ुसूसी रहम ऐं फज़ल जो रिश्तो फरमायो आहे। उम्मत मुहम्मदीअ खे चयो वियो फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हां मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयो। न चई त मुंहिंजे अहसाननि खे ॾिसो, अॻियुनि उम्मतुनि खे चई मुंहिंजे अहसाननि खे ॾिसो। पोइ जेको न अहसान कंदो आहे उन पंहिंजे मुहसिन जो चयो वठिबो आहे। मां रब तव्हांजा विख विख ते तव्हांजे मथां अहसान कया आहिनि, पोइ मां तव्हांजे लाइ मुहसिन थियुसि, पोइ मुंहिंजो चयो मञियो, पंहिंजा अहसान यादि ॾियाराए हुकुम कयो आहे। ऐं हिते उम्मत मुहम्मदीअ सां प्यारु ॾिसो, अल्लाह से फरमायो कोई अहसान नथो जतलायां तव्हांखे, बसि तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कयो। तव्हां मूंखे माण्हुनि में यादि कयो, मां तव्हांखे मलाइकनि में यादि कयां। तव्हां पंहिंजे दुनिया जे हिन ज़मीन जे तख़्ते ते यादि कयो, मां तव्हांखे अर्श ते यादि कयो। ऐं तव्हां मूंॾे थोरो सुरो त मां विखूं विझी अचां, तव्हां मूंॾे विखूं विझी अचो त मां डोड़ंदो अचां। ऐं तव्हां मुंहिंजे रहमत खे चंबड़ण जे लाइ डोड़ंदा अचो त मां रब तव्हांखे भाकुर में वठां। एॾो अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जो मुहबत जो अंदाज़ आहे उम्मत मुहम्मदीअ सां। त अल्लाह ताला इहे अहसान उम्मत मुहम्मदी जे लाइ बयानु फरमाया। पोइ हाणे अल्लाह ताला बनी इस्राईल खे जेको हुकुम थो फरमाए, उन्हनि खे छा फरमाई? वआमिनू बिमा अंज़लतु मुसद्दिक़न लिमा माकुम, मां तव्हां ॾे न जेको किताब क़ुरान पाक नाज़िल कयो आहे इन जे मथां ईमान आणियो। इहो क़ुरान उन तव्हांजे तौरात ऐं इंजील जो बि मुहाफ़िज़ आहे, उन्हनि खे बि सचो थो चई। तौरात ऐं इंजील जी तालीम बि क़ुरान पाक में अथव। तव्हांजे तौरात ऐं इंजील खे बि क़ुरान सचो थो मञे, उन्हनि जी तस्दीक़ थो करे। पोइ बसि क़ुरान पाक खे चंबड़ी पओ, ईमान आणियो हिते, मञो हिनखे। वला तकूनू अव्वल काफ़िरिन बिही, ऐं तव्हां पहिरियां हिन क़ुरान जा मुनकिर न थिजो। जो मथां तव्हां मुनकिर थियो, तव्हांखे ॾिसी करे ॿिया बि माण्हू मुनकिर थी पवनि त पोइ तव्हांजे रीस ते जेके मुनकिर थींदा त उन्हनि जो इनकार जेको हूंदो उन्हनि जो ॾोह तव्हां ते बि थींदो, छो त इनकार उहे तव्हां वटां सिखिया न। हितां हिकिड़ो मसइलो इहो थी पियो ज़ाहिर, हितां इशारो गोया की हिन तरफ़ थी पियो त जेको माण्हू दुनिया जे अंदरि जंहिं शइ जो बुनियादु थो विझे, उन बुनियादु विझंदड़ माण्हूअ जे मथां उन शइ जे नेकीअ ऐं उन जे गुनाह जो असरु ज़रूरु पवंदो। हिकिड़े माण्हूअ गुनाह कयो, गुनाह करायो, कंहिं माण्हूअ खे गुनाह सेखारियईं या कंहिं माण्हूअ कंहिंखे नेकी सेखारी, पोइ हाणे जंहिं गुनाह जो बुनियादु विझो, गुनाह करायो, हाणे अॻिलो माण्हू गुनाह जॾहिं जॾहिं बि कंदो त उनजो ओतिरो ई गुनाह हिन जे खाते में लिखिबो, छो त सेखारियोसि त हिन न। जंहिं वरी नेकी सेखारी, नेकी कई, नेकीअ जो बुनियादु विधो, हाणे उनखे त सवाबु मिलंदो, पर उन वटां जेको सिखी वियो, हाणे उहो जॾहिं पंहिंजे ज़िंदगीअ में जिथे जिथे नेकी कंदो उनजो ओतिरो ओतिरो सवाबु हिनखे बि हिन जे खाते में लिखिबो, छो त नेकी सेखारी न हुई। तॾहिं अल्लाह सी फरमाए थो वला तकूनू अव्वल काफ़िरिन बि, मुंहिंजे हिन किताब क़ुरान पाक जा पहिरियां मुनकिर तव्हां न थिजो, जो तव्हांखे ॾिसी ॿिया बि मुनकिर थियनि मथां। तव्हां ताबेदार थी पओ त पोइ सभु ताबेदार थींदा, छो त तव्हां आले किताब जेके मदीने वारा हो यहूदी नसरानी, इहे दुनिया में मशहूरु आहियो, चङा मुड़ुस आहियो, मुअज़्ज़ज़ लिखिया वेंदा आहियो। तव्हां ताबेदारी कंदो त सभु माण्हू तव्हांजे करे ताबेदारीअ में फिरी ईंदा, पर जे तव्हां ई मुनकिर थियो त ॿिया बि माण्हू तव्हांखे ॾिसी करे चवंदा हे चङा भला कोन था मञनि, असां कीअं मञूं। तव्हांजे करे ॿिया बि मुनकिर थींदा, पोइ मुनकिर थी पवण जे करे तव्हांजे मथां वबाल त ईंदो ई ईंदो। तव्हांखे ॾिसी जेके ॿिया मुनकिर थींदा उन्हनि जो वबाल बि तव्हां ते पवंदो, छो त सिखिया तव्हां वटां न। हितां मालूम थिए थो त माण्हू जेकॾहिं कोई कमु करे त चङो ई करे, जो पाण बि चङो थिए त उनखे ॾिसी करे ॿियो बि को चङो थिए त सिखे, बुनियादु चङाईअ जो पवे, बुराईअ जो न पवे। अल्लाह पाक तव्हां असांखे बुराइनि खां महफ़ूज़ रखे।
ऐं चङायूं नसीब फरमाए। त पोइ अहिड़ीअ तरह सां अल्लाह तबारक व तआला आले किताब खे यहूदियुनि ऐं नसराननि खे जंहिंखे याकूब अलैहिस्सलाम जी औलाद या बनी इसराईल करे सॼो आहे, उनखे फरमाई हिकु त तव्हां मूंसां वाइदो पाड़ियो, मां पंहिंजो वाइदो पाड़ियां। ॿियो तव्हांजे मथां जेको क़ुर पाक नाज़िल कयो अथमि उनजी ताबेदारी कयो, उनखे मञियो, ईमान आणियो उन ते। ऐं वला तकुनू अव्वल काफ़िरिन बि पहिरियां क़ुर पाक जा मुनकिर न थिजो। वला तश्तरू बि आयाती समनन क़लीला वइया फत्तकून। ऐं तव्हां मुंहिंजे इन क़ुर पाक जे आयतुनि खे थोरी क़ीमत थोरे मुल्ह में न वठो। हक़ सच जेको हुजे ॿुधायो, ईअं न त हिनखे सच कीअं ॿुधायां, हिनखे हक़ कीअं ॿुधायां। चङो माण्हू आहे इज़त कंदो आहे, मथां वरी पोइ इज़त मुंहिंजी न करे। या वरी चङो माण्हू आहे, हिन वटां मूंखे कुझु 5 रुपया या ताउन या कुझु मिलंदो आहे, पोइ सच न ॿुधायांसि, सच ॿुधाईंदोमांसि त सुभाणे इहो बंदि करे वेंदो। त गोया के ॼण त तव्हां सच न ॿुधायो आहे उन ताउन जे एवज़ में, तव्हां सच लिकायो आहे हिन ताउन जे एवज़ में, न एतराम जे एवज़ में। सच चइबो। अल्लाह से फरमाए थो तॾहिं वला तलबिसुल हक़ बिल बातिल, हक़ खे बातिल सां मिलावट न कयो, मिक्स न कयो। व तक्तुमुल हक़, हक़ छुपायो बि न। व अंतुम तालमून, हालांकि तव्हां ॼाणो बि था। हक़ छुपायो था, हक़ न छुपायो। हालांकि उन दौर में ॾिठो वञे त बनी इसराईल जे अंदरि इहा आदत आम जाम हुई। को अहले इल्म माण्हू बि जेकॾहिं कंहिंखे नसीहत कंदो हो, पोइ अॻिलो माण्हू अहिड़ो आहे जंहिंजा थोरा आहिनि या जंहिंजो एहसान आहे या जंहिंजी दोस्ती आहे या जंहिंजी भाइपी आहे या को रिश्तेदार आहे या को पाण खां वॾो मुअज़्ज़ज़ माण्हू आहे या उनजे तरफ़ खां मूंखे हदियो तोहफ़ो मिलंदो आहे, त पोइ हाणे नसीहत करणी पवे थी त उनखे हक़ सच न ॿुधाईंदो त मथां कड़ो लॻेसि, पोइ मूं खां फिटी वञे। अलाह जे फरमाए थो न ला तश्तरू बि आयाती समनन क़लीला, मुंहिंजी आयातुनि जो थोरो मुल्ह न वठो। इन थोरे मुल्ह जे एवज़ मुंहिंजे आयातुनि खे माना विकिरो था कयो, माना हक़ नथा ॿुधायो न, लिकायो था। इन एवज़ माना ॼण त तव्हां हक़ ॾेई, हक़ विञाए, हक़ लिकाए तव्हां 5 रुपया वरिता, पंहिंजी का शइ वरिती, तोहफ़ो ताइफ़ो वरितो, त पोइ हितां अल्लाह तबारक व तआला चिटो फरमाए। हिकिड़ो माण्हू ॾिसो न, सिधो सो आयातुनि जो ख़ुलासो ज़ाहिरी लफ़्ज़नि जो त इहो आहे। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं 5 रुपया वठी करे क़ुर पाक जी आयत तो लिखी ॾे या पढ़ी ॾे, 5 रुपया कुझु बि वठी करे ख़तमु तो क़ुर पाक जो ॾे। इहो सिधो सो क़ुर पाक जे आयतुनि जो मतिलबु आहे त असांजे आयतुनि खे थोरे मुल्ह में न वठो। ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इन आयतुनि जो इहो आहे त कंहिं बि तरह सां कंहिं माण्हूअ खां हक़ लिकायो न, कहिड़ो बि हुजे, केरु बि हुजे, हुनखे सच चई ॾियो। पर जेकॾहिं सच ते चिड़ी वियो न ऐं तव्हांखे छॾे वियो त पोइ ईअं सम्झो त इहो तव्हांजो हुयो ई कोन, इहो तव्हांजो हुयो ई कोन। छो त इन माना तव्हांजे मथां एहसान कयो ई तॾहिं हो त जीअं तूं हुनखे सच न चईं। जीअं कॾहिं कॾहिं को माण्हू हिकिड़े आलिम कंहिं वॾे मुफ़्ती मुफ़सर सां तावन में ज़ोरी अचे थो, सिर्फ़ु इन गर्ज़ ख़ातिर त मेंबर ते वेही करे हक़ सच ॻाल्हाईंदड़ो आहे। कुझु यार मुंहिंजो पेट में गिरह पियल हूंदुसि न, त मूं ते मिड़ई हथु हल्को रखंदो, हथु हल्को रखंदो, मुंहिंजो कुझु लिहाज़ रखंदो, त पोइ हिन अल्लाह जे रज़ा ख़ातिर ऐं दीन ख़ातिर अहले इल्म सम्झी करे हुनजो ताउन ख़ातिर इहो 5 रुपया हुन सां ताउन कयो या पंहिंजे बचा ख़ातिर, इहो थियो पोइ लालची पंहिंजो बचा ऐं तहफ़ुज़ ॻोल्हियईं। हालांकि जेको बि अल्लाह जे रज़ा ख़ातिर ताउन कजे उन में कंहिं बि क़िस्म जी का मोट को बदिलो न रखिजे। अल्लाह साईं तुंहिंजे रज़ा जे लाइ थो ॾियां बसि। इन में त वॾी ख़ुशनसीबी आहे जो असां कंहिं सां ताउन बि कयूं ऐं असां में जेकॾहिं का कमी कोताही हुजे त सचो असांखे बि चई पोइ सुधरूं, पोइ कमाल आहे न। जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में ईंदो आहे त कंहिं माण्हूअ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे आॾो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कुझु लफ़्ज़ घटि वधि गुस्ताखीअ जा चया। हज़रत अबू बकर साईं जन खे ख़बर पई। हज़रत अबू बकर साईं गौर कयो, ॾिठईं त अड़े इहो त अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे हर महीने मां ताउन कंदो आहियां, जंहिं ते मुंहिंजा एहसान मुंहिंजा थोरा आहिनि, कसम आहे मूंखे अल्लाह जे ज़ात जो आहे त न ॾींदोमांसि। मुंहिंजे सोणे साईं खे घटि वधि ॻाल्हायो अथई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि इहा ख़बर पहुती त अबू बकर साईं चए थो त मां ताउन न कंदोमांसि, सोणे साईं जन खे छो घटि वधि ॻाल्हाई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायोसि त तूं हुन सां जेको ताउन कंदो आहीं अल्लाह जे रज़ा ख़ातिर या मुंहिंजी अज़मत ख़ातिर। हालांकि हुज़ूर जी अज़मत ख़ातिर करण बि वॾो सवाबु आहे, वॾी मुहबत आहे। हुज़ूर साईं जन फरमायोसि अबू बकर ईअं न कजां, कमाल त तॾहिं आहे न तोखे न वणे, तुंहिंजो लिहाज़ न रखे पोइ बि तूं ॾींदो अचीसि। कमाल त तॾहिं आहे न तोखे सच चवे या तोखे न वणे, घटि वधि बि ॻाल्हाए पोइ बि तूं अल्लाह जे रज़ा ख़ातिर ताउन कंदो अचीसि। इहा वॾी ॻाल्हि आहे त
त अल्लाह तबारक व तआला फरमायो वला तस्तरू बि आयाती समनन क़लीला, मुंहिंजी आयातुनि खे थोरे मुल्ह में न वठो, वई आया फतक़ून, मूंखां ई डिॼो, मूंखां सवाइ ॿियो केरु बि ताक़तवर कोन अथव जेको पकड़ेव त हुनखां छॾाए सघो। सभिनी खां छॾाए सघो था, हुकूमत फ़ौज आहे ऐं इदारनि खां लिकी सघो था, मूंखां किथे बि कोन लिकी सघंदव, मुंहिंजे पकड़ में आयो त कोन छॾाए सघंदव। वला तलबिसुल हक़ बिल बातिल व तक्तुमुल हक़ व अंतुम तालमून, ऐं हक़ खे बि बातिल सां न मिलायो, कूड़ सच मिक्स करे अहिड़ी ॻाल्हि करे वञो जो अॻिलो माण्हू तरदुद में शक में पइजी वञे। हिकिड़ो माण्हू हक़ु पुछणु अचे, दादा असांजे हिन मसइले में इंसाफ़ चाहे, तव्हां हुनखे अहिड़ो मिक्स करे ॿुधाए छॾियो जो उनखे हक़ ऐं सच ऐं कूड़ ऐं सचो हक़ु नज़र चिटो अचे ई न, हुनखे मिक्स थी वञे, हुनखे सम्झ में न अचे। इहो बि हिकिड़े क़िस्म जो फ़िरेब आहे, धोखो आहे। सचु सचु आहे, चई छॾिबो। मां त चवंदो आहियां त सचु चइबो, यार रुसे त रुसे, कंगो बि ॾिबो, वार खसे त खसे। मज़ो त तॾहिं आहे न कंगे खां पोइ बि जेके वार बचनि ऐं सच चवण खां पोइ बि जेके यार बचनि, कम जा उहे भले थोरा ई छो न हुजनि। पोइ सिंधीअ में चवंदा आहियूं त थोरा कणा बि थालीअ में भला, सचा माण्हू हूअं बि थोरा ई थींदा आहिनि। अल्लाह ताला तव्हां सां समूरनि खे सचो बनाए, अल्लाह ताला तव्हां सां समूरनि खे उलमा सां, क़ुर सां, नबीअ सां मोहबत नसीब फरमाए। हाणे तव्हां हिकिड़ो मसइलो हीउ बि निकितो, अल्लाह ताला जो फरमायो त असांजे आयतुनि खे थोरी क़ीमत में न वठो, त पोइ सवाल पैदा थियो, मौलवी ऐं आलिम, हाफ़िज़ ऐं कारी, उहे जो क़ुर पाक पढ़ाइनि था, पोइ तनख़्वाह वठनि था, उहे बि त इन ई तनख़्वाह था वठनि न, दीन था पढ़ाइनि, दीन जो एवज़ आहे, क़ुर पाक था पढ़ाइनि, हुनजो एवज़ आहे। हे दर्स निमाज़ूं जुमा ऐं ख़ुतबात ॾियनि था, उन्हनि जो एवज़ आहे, दीन आहे, दीन जो एवज़ो थियो, क़ुर जो हदीस जो एवज़ो थियो, उहो जाइज़ वरी कीअं थियो? हुनजो जवाबु हीअ आहे, इब्तिदा ज़माने में तमामु तर इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल, इमाम शाफ़ई इन शइ जा क़ाइल हुया त क़ुर पाक जी तालीम जेको ॾिए उहो मुआवज़ो वठे। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह इन शइ जो क़ाइल कोन हो, पर वक़्तु जीअं गुज़रंदो आयो, उन्हनि जे दौर में, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे दौर में जेके बि दीन जी तालीम ॾियण वारा आलिम, मुफ़्ती, मुहद्दिस, क़ुर जा कारी, हाफ़िज़ हुया, उन्हनि खे वज़ीफ़ो माना तनख़्वाह बैतुल माल मां मिलंदी, हुकूमत जे बैतुल माल मां। जीअं अॼो की हुकूमत जे पंहिंजे ख़ज़ाने मां, उन वक़्तु इस्लामी हुकूमतूं हुयूं त इस्लामी हुकूमत जो हुकुमरान बैतुल माल मां उन्हनि खे वज़ीफ़ो ॾींदो पघार। पोइ हाणे इस्लामी हुकूमतूं जो अॻिते हलंदे 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 ख़तमु थी वियूं, या इस्लामी हुकूमतुनि जो तासुर ऐं ताक़त ऐं कंट्रोल ख़तमु थींदो वियो, त पोइ हाणे क़ुर पाक जी तालीम जेके ॾियनि पिया, उन्हनि खे वज़ीफ़ो ख़र्चु किथां मिले? पोइ पोएं दौर में इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे पोयनि उलमा मुतअख़िरीन पोइ ते जेके आया, उन्हनि इहा फ़तवा ॾिनी त क़ुर पाक जे तालीम ॾियण वारे खे मुआवज़ो ॾियो, जेकॾहिं न ॾींदव त ज़ाहिर आहे इहे पंहिंजे बचनि जे रिज़्क़ रोज़ीअ जे तलाश में निकिरंदा, दुनिया जा धंधा कारोबार कम कंदा, उन्हनि खे 5 रुपया मिलंदा, उहे पंहिंजा कम कंदा। त पोइ तव्हांजो न ॾींदव उन्हनि खे तनख़्वाह या 5 रुपया मुआवज़ो न ॾींदव, त पोइ हीअ पंहिंजे कमनि में लॻी वेंदा, त पोइ बचनि खे क़ुर पाक जी तालीम किथां मिलंदी? लिहाज़ा क़ुर पाक जी तालीम बचनि खे ॾियणु चाहियो था, त इन्हनि क़ुर पाक जी तालीम ॾियण वारनि खे पंहिंजे वक़्त जो मुआवज़ो ॾियो, वक़्त जो। इहो ई वक़्तु जेकॾहिं कंपनी या फैक्ट्री कंहिं इदारे खे ॾींदा त उन्हनि खे इन वक़्त जा 5 रुपया मिलंदा, हाणे उन्हनि खे इन वक़्त जो मुआवज़ो ॾियो, त पोइ इहे तव्हां वटि वेही करे अदब सां, एतिराम सां क़ुर पाक जी तालीम ॾींदा। इन्हनि उलमा इकराम जे वॾी ज़हन नशीनीअ जे फ़तवाउनि, महिनतुनि, जफ़ाकशनि, थोरी चंद रुपयनि ते राज़ी थी करे, इन्हनि जे फ़ैसिलनि, इन्हनि जे महिनतुनि, इन्हनि जे मोहबतुनि, शफ़क़तुनि सां इहा तालीम तव्हां सां वटि मौजूदु आहे ऐं ज़िंदा आहे। जेकॾहिं इहा उलमा इकराम महिनत न कनि हा ऐं इहे जवाज़ जूं फ़तवाऊं या असां तव्हांजे लाइ इहे फ़ाइदे जूं निस्बतूं न ॾियनि हा, त तव्हां असां क़ुर पाक जे इल्म खां महरूम हुजूं हा। पोइ इन जे करे हीउ जवाज़ थी पियो आहे त जेकॾहिं इन्हनि खे तनख़्वाह न ॾिबी त ज़ाहिर आहे पंहिंजा कम कंदा, पंहिंजा कम कंदा त पोइ असांजा ॿार कीअं पढ़ंदा? लिहाज़ा ॿारनि खे जो पढ़ाइबा पढ़ाईंदा त पोइ वक़्तु त ॾींदा न, वक़्तु, कलाकु 2 कलाक 5 कलाकनि 5 कलाकनि जी तनख़्वाह त हुनजो हक़ु आहे। इहो ई 5 कलाक कंहिं कंपनीअ खे ॾींदा त हुनखे ॾिबो। इहा तनख़्वाह इन एतबार सां जाइज़ आहे, बाक़ी क़ुर पाक जो सिधो सो एवज़ो जाइज़ कोन्हे। जीअं मसलन कॾहिं कॾहिं थींदो आहे ख़तमुल क़ुर, कोई माण्हू चवे त दाए 5,000 थो ॾियां तोखे, मूंखे क़ुर पाक जो ख़तमो कढी ॾे, इहो सिधो सो क़ुर पाक जो ख़तमु 5 रुपयनि जे एवज़ में आहे, इहो नाजाइज़ आहे, हराम आहे। क़ुर पाक पढ़ियो आहे, तोखे ॾिनोसीं अलाह जे रज़ा ख़ातिर, वञी पंहिंजे कंहिंखे बि वञी बख़्शरा, सवाबु ॾे। इहा बि हिकिड़ी बिदत ऐं रस्म थी पई आहे, वरन त हक़ीक़त इहा आहे त क़ुर पाक पाण पढ़िजे, रोज़ को रुकू रुकू करे बि पढ़िजे, कम अज़ कम बि रुकू पढ़िजे त घणो
सीपारो ॾेढ, पर न त बि रोज़ रुकू रुकू पढ़िजे ता त उहो नेठि त साल में 6 महीननि में 8 महीननि में ख़तमु पूरो थींदो। उहो पंहिंजो पढ़ियल क़ुर पाक पाण खे बि सवाबु मिलंदो, जंहिंखे बख़्शींदो उनखे बि सवाबु मिलंदो। पर हीअ हिकिड़ी किनी रस्म थी पई आहे त जुमेरात थींदी या ख़तम जो को टाइम ईंदो, वॾनि खे ख़तमु ॾियाराइणो आहे त पोइ कंहिं मौलवीअ खां कंहिं हाफ़िज़ खां पुछा कंदा त अथव को ख़तमु पढ़ियल त पोइ असांखे ॾियो। इहा रस्म थी पई आहे। पाण पढ़ण जे ततो हुन खां वठंदा पुछंदा। पोइ कोई संगत में पढ़ियल हूंदो त चइबो त हा पढ़ियल आहे ख़तमु तोखे ॾिनोसीं, पर जेकॾहिं न बि हूंदो पढ़ियल ऐं अॻियां दोस्त आहे हिकिड़ो अहिड़ो त पोइ हुनखे चए थो त हा पोइ बि ख़तमु तोखे ॾिनोसीं। हाणे पढ़ियल कोन्हसि कीअं ॾींदो? 3 दफ़ा कुल अलाह पढ़ी हुनखे बख़ींदो। छा कंदो? सवलो आहे छा? हिकिड़ी जॻह ते वेही करे क़ुर पाक पढ़णु एतिरो वक़्तु कंहिंखे आहे छा? आसानीअ सां आस्ते आस्ते करे पढ़िबो आहे। इहे हिकिड़ियूं मुआशिरे में बुरियूं आदतूं थी पियूं आहिनि माण्हुनि में। अलाह ताला सही सम्झ नसीब फरमाए। त अहिड़ी एतबार सां क़ुर पाक जे अंदरि अलाह तबारक व ताला इहा बनी इसराइल वारनि खे मुखातब थी करे एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं फरमाए छॾियूं त हक़ न लिकायो, हक़ खे चिटनि लफ़्ज़नि में चओ, हक़ चिटो करे चओ, चिटो चिटनि लफ़्ज़नि में हक़। पुराणे ज़माने में हज़रत अबू हाज़िम रहमतुल्लाह अलैह ग़ालिबन सुलेमान बिन अब्दुल मलिक जॾहिं सरज़मीन अरब जो हुक्मरान थियो त उन वक़्तु हुन पुछा कई त आहे को अहिड़ो माण्हू जिन साहबनि सगोरनि सां मुलाक़ात कई हुजे? माण्हू चयोसि हा हिकिड़ो आहे। केरु आहे? वठी चयोसि। वठी आया, नालो हुयुसि अबू हाज़िम रहमतुल्लाह अलैह। किन चयो आहे त साहबी हो रज़ी अलाह ताला अन्हु, किन लिखियो आहे त साहबा किराम खे हुन ॾिठो हो, ताबई हो। त उन सां जॾहिं मुलाक़ात थी त उनखे पहिरियां ई सुलेमान बिन अब्दुल मलिक चयो त हे किथां जो कानून आहे? मां हुक्मरान थी करे हिते आयो आहियां त सभु माण्हू मूंखे मुबारक ॾियणु मिलणु आया आहिनि, तव्हां मुंहिंजे मुबारक ॾियणु आया ई न आहियो, सलाम करण ई न आया हो। त सचु चवणो हो न, सचु। अलाह साईं फरमा त हक़ न लिकायो, हक़ न लिकाई, चिटो चईसि। त हीअ किथां जी शराफ़त आहे जो मुंहिंजो तोसां न दुआ सलाम, न दोस्ती, न यारी, न मिटी, न माइटी, कोई ताल्लुक़ कोन हो। मां तुंहिंजे हर भरू अची करे तोखे सलाम कयां? अहिड़े इहो सुवालु ठहे थो तुंहिंजो? इहो सुवालु उते ठहंदो आहे जिते ताल्लुक़ हुजे, दोस्ती हुजे, सुञाण हुजे, वास्तो हुजे। पोइ उते वञिजे ऐं उहो न अचे सलाम करणु त पोइ हुनखे चइबो आहे त दा तोसां हेॾो दुआ सलाम तूं मूंसां कोन आई, तोसां मुंहिंजो दुआ सलाम ई कोन्हे, मूंसां तुंहिंजो सुवालु ठहे ई कोन थो। सुवालु ई कोन थो ठहे। खोड़ भेरा अहिड़ा सुवाल कईंसि, खोड़ भेरा सुवाल कईंसि। सभिनी सुवालनि जो जवाबु हक़ ऐं सचु चिटो करे ॿुधाईंसि। चिटो पछाड़े चईंसि त मुंहिंजे लाइ दुआ घुर भला। दुआ कहिड़ी घुराई? अल्लाह सुलेमान जेकॾहिं तुंहिंजे प्यारनि बाननि मां आहे त हिनखे क़बूल कर, जेकॾहिं तुंहिंजे नाफ़रमाननि मां आहे त चोटीअ खां वठी ज़बरदस्ती करे दसे गुदे बि अहिड़ा कम वठेसि जेके तुंहिंजे ताबेदारी जा हुजनि। इहा दुआ कईंसि, सचु चिटो। वरी पछाड़े चईंसि भला मुंहिंजे तरफ़ां इहे तोहफ़ो क़बूल कयो, मोकिलियईंसि। त हुनजे जवाब में तोहफ़े सां गॾु पैसा कुझु मोकिलियईंसि, थेलीअ में विझी उन्हनि सां गॾु ख़त लिखी मोकिलियईंसि त मुंहिंजे हिन नसीहत ऐं हक़ सच ॿुधाइण जे एवज़ में जेकॾहिं मूंखे ही था मिलनि त मूंखे खपनि ई कोन था, वापसि वठि। पर जेकॾहिं तूं अहले इल्म आलिम सम्झी करे मूंखे तो इहे ॾी तोहफ़े तौर ते त पोइ मूंखां वधीक दीन जी ख़िदमत करण वारा वॾा वॾा आलिम ॿिया बि आहिनि, उन्हनि खे बि ॾियो था त पोइ मूंखे क़बूल आहे, उन्हनि खे नथा ॾियो त मूंखे बि क़बूल कोन्हनि खण पंहिंजा। माना ज़रे बराबरि ॾिसो, लालच बि न हुई दीन ॿुधाइण में ऐं हक़ ॿुधाइण में का हिचकिचाहट बि कान हुई, चिटो चई छॾियो। त अलाह तबारक व ताला इहे शयूं बनी इसराइल जे नाले सां जेके क़ुर पाक में बयानु कयूं, इहे तव्हां असांखे वॾो सबक़ु ॾेई वियो। बज़ाहिर बयानु इहो आहे त अलाह ताला ॼण त बनी इसराइल वारनि खे चयो आहे त तव्हां ईअं कयो। याक़ूब अलैहिस्सलाम जे औलाद खे ॼण त हुकुम आहे, पर गहरी नज़र सां ॾिसबो त उन्हनि खे क़ुर पाक में अलाह ताला छो बयानु फरमायो? इन जे करे ई त उम्मत मुहम्मदीअ जा जेके बाना हूंदा उहे बि तव्हां सिखी वञनि। अल्लाह पाक शर तव्हां असांखे ॿिन्हिनि ॻाल्हियुनि ते अमल नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना